नाज़रीन, सिंध हुकूमत सूबे में ट्रैफिक कोर्टूं क़ाइम करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। कराची डिवीज़न जे हर ज़िले अंदरि क़ाइम कंज़्यूमर कोर्टनि खे ट्रैफिक कोर्ट्स जा अख़्तियार ॾिना विया आहिनि। नोटिफिकेशन मुताबिक़ ट्रैफिक कोर्टनि खे पंहिंजे मौजूदा दायरे अख़्तियार खां सवाइ इज़ाफ़ी अख़्तियार बि हासिल हूंदा। ट्रैफिक कोर्ट्स क़ाइम करण जो फ़ैसिलो सूबाई मोटर व्हीकल तरमीमी एक्ट 2025 तहत कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट खां मुशावरत बैदि ट्रैफिक कोर्टूं क़ाइम करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नोटिफिकेशन मूजिबि सूबे जे समूरनि ज़िलनि अंदरि ट्रैफिक जे हवाले सां केसनि जूं ॿुधणियूं तेज़ कयूं वयूं। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिंध हुकूमत सूबे में ट्रैफिक कोर्टूं क़ाइम करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। कराची डिवीज़न जे हर ज़िले अंदरि क़ाइम कंज़्यूमर कोर्टनि खे ट्रैफिक कोर्ट्स जा अख़्तियार ॾिना विया आहिनि। नोटिफिकेशन मुताबिक़ ट्रैफिक कोर्टनि खे पंहिंजी मौजूदा दायरा अख़्तियार खां सवाइ इज़ाफ़ी अख़्तियार बि हासिल हूंदा। ट्रैफिक कोर्ट्स क़ाइम करण जो फ़ैसिलो सूबाई मोटर व्हीकल तरमीम एक्ट 2025 तहत कयो वियो आहे। सिंध हाई कोर्ट खां मुशावरत बैदि ट्रैफिक कोर्टूं क़ाइम करण जी मंज़ूरी ॾिनी वई। नोटिफिकेशन मूजिबि सूबे जे समूरनि ज़िलनि अंदरि ट्रैफिक जे हवाले सां केसनि जूं ॿुधणियूं तेज़ कयूं वेंदियूं।